अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरा धरती टीवी न्यूज़ आऊं रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। डीजी ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो अधु साज़िश जो लफ़्ज़ क़ौमी सलामती कमेटी के पदनामे में भी शामिल न आहे। जुडिशल कमीशन जोड़न ते को एतराज़ न आहे। हुकूमत जेका भी कमीशन जोड़ींदी सहकार कयो वेंदो। क़ौमी सलामती कमेटी के इजलास में समूरन सर्विसिस चीफ्स पंहिंजो मौक़िफ़ वाज़े नमूने बयान करे छॾियो। हू कंहिं बि सर्विसिस चीफ उहो न चयो त साज़िश थी। कमेटी में वाज़े कयो वियो त साज़िश जो को सबूत न आहे। गुज़िरियल ॾींहुं मूं कंहिं क़िस्म जो सियासी बयान न ॾिनो। पाक फ़ौज जे तर्जुमान जी हैसियत सां बयान ॾिनो। सिंध सरकार पारां वफ़ाक़ी हुकूमत का सूबे से थियल माली ज़्यादतियन के अज़ाले जो मुतालबो। PTI मेंबरन बजट तकरीर दौरान रंडक विझण की कोशिश कई। पहिरियां हुल हंगामू बाद में गारियों और मेंबरन के किताब उछलाया हया विया। असां वो सब कुछ बर्दाश्त न कंदासीं। PTI मेंबर गारगन ते लही आया। गुज़िरियल ॾींहुं जेको असेंबली में थियो उहो मुज़म्मत चोगो आहे। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे बजट में को भी नओं टैक्स न लगायो आहे। बजट आइन ए रूल्स मूजिब पास कई वेंदी। गैर तरक्याती बजट 70% आहे। गैर तरक्याती बजट में 256 अरब रुपया मकानी खाते लाइ रखिया विया आहिनि। सेहत खाते लाइ 75 अरब रखिया विया। सोशल सेक्टर में 18 अरब ग्रांट रखी वई आहे। 15 अरब रुपया औरतन के माली सहायता बोर्ड मुतासरन के लाइ रखिया विया आहिनि। सिंध में घणियूं जायूं खाली आहिनि। कुछ रुकावटन सबबु नौकरियों न ॾेई सघिया। ईंदड़ साल 3700 नौकरियों ॾिनियूं वेंदियूं। एक ग्रेड का 4 ग्रेड जो नौकरियों आखिरी मरहले में आहिनि। ईंदड़ साल समूरियूं जायूं भर्ती थींदियूं। सिंध के तवानाई वारे सूबाई वजीर इम्तियाज शेख के तवानाई वारे वफाकी वजीर खुरम दस्तगीर से मुलाकात। ज़रियन मौजूद मुलाकात में वफाकी बिजली और गैस एजेंसियन में सूबन की नुमाइंदगी के यकीनी बनाना और लोड शेडिंग से ख्यालन की ॾेवट कई वई। ज़रियन मौजूद वफाक केस्को और सेपको के सिंध हुकूमत हवाले करण जो उसूली फैसलो करे वरतो। मामलन के कतई शिकल ॾियण लाइ वफाकी और सूबाई सतह ते कमेटियूं जोड़ियूं वेंदियूं। इसको और सेपको जा इख्तियार सिंध हवाले करण जो कतई फैसलो वॾो वज़ीर ऐं काबीना कंदी। वज़ीर आज़म पेट्रोलियम इसमन के कीमतन में वाध की समरी रद्द करे छड़ी। ओगरा पारा आलमी मार्केट में तेल की कीमतन में तब्दीली सबब वाध की समरी वफाकी हुकूमत के मोकली हुई। ओगरा पारा पेट्रोल 29 रुपया फी लीटर और डीजल 55 रुपया फी लीटर महंगो करण की तजवीज़ दी वही। हुकूमत पारा कीमतों वधाइण न वधाइण बाबत जो फैसलो। नेपरा बिजली वधीक 42 पैसा महंगी करण की मंजूरी ॾेई छॾी। ज़रिए मौजूद कीमतन में वाध 3 माही एडजस्टमेंट की मद में 3 महीनन लाइ कई वई। बिजली की विरछ कंदड़ कंपनियों की दरख्वास्त ते नेपरा बिजली महंगी करण की मंजूरी ॾिनी। वापेदारन खां 3 महीनन ताईं 42 पैसा हर महीने उगाड़िया वेंदा। पंजाब के ईंदड़ माली साल 2022-23 की 32 खरब 26 अरब रुपयन की टैक्स फ्री बजट पेश। सरकारी मुलाजमन की पगारन में 15% और पेंशन में 5% वाध जो ऐलान। मजदूर की घट में घट पगार 20,000 में वधाए 25,000 रुपया मुकर्रर। सालियाने तरक्याती प्रोग्राम लाइ 22% इजाफे से 685 अरब रुपया मखसूस। कुल आमदनी जो काथो 2,521 अरब 29 करोड़ रुपया लगाए वियो। गवर्नर पारां पंजाब असेंबली जो घुरायल बजट इजलास इकबाल पारिक लाहौर में डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी की सदारत थियो। अपोजिशन के एक भी मेंबर शिरकत न कई। दखण पंजाब लाइ सालियानी तरक्याती प्रोग्राम जो 35% 2 खरब 40 अरब। सोशल सेक्टर लाइ मजमूई तौर 2 खरब 72 अरब 60 करोड़ रुपया और 17 खरब 12 अरब रुपया जारी खर्चन लाइ मखसूस। वज़ीर आला अवामी सहूलत पैकेज तहत 2 खरब रुपयन जो सस्तो अटो ॾियण जो फैसलो। बोर्ड जो रेवेन्यू ऑफ हदफ 44% इजाफे से 95 अरब रुपया नॉन रेवेन्यू टैक्स की मद में उगाड़ी चुका तो 163 अरब 53 करोड़ रुपया लगाए वियो। शहरी इलाकन में स्टाम्प ड्यूटी की शरह 1% वधाए 2% करण की तजवीज़।
435 अरब 87 करोड़ रुपया पघारनि ऐं 312 अरब रुपया पेंशन जी मद में रखिया विया। 528 अरब रुपया मक़ामी हुकूमतनि सिहत खाते लाइ 4 खरब 85 अरब 26 करोड़ ऐं 4 खरब 28 अरब 52 करोड़ रुपया तालीम लाइ मखसूस। नाणे वारे वज़ीर अवैस लगारी चयो आहे तरक़ियाती बजट जो 40% समाजी शोबे ऐं 24% इंफ्रास्ट्रक्चर ते ॿधल आहे। पंजाब में आईनी बहरान बरक़रार। एक ही ॾींहुं 2 बजट इजलास। पंजाब असेंबली के स्पीकर चौधरी परवेज़ इलाही तरफां कोठायल इजलास में पंजाब हुकूमत के तर्जमान अता तारड़ खिलाफ इस्तेकाक की रिथ मंजूर बाद में इजलास सुभाणे ताईं मुलतवी किया वियो। परवेज़ इलाही जो चवणु आहे त हुकूमती इजलास गैर आईनी आहे, उन जी का अहमियत न आहे। पंजाब के गवर्नर स्पीकर जा अख्तियार महदूद करे छॾिया। गवर्नर ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। पंजाब असेंबली के खुद मुख्तियारी खत्म करे असेंबली के कानून वारे खाते की मातहत ॾिनो वियो। कानून वारे सेक्रेटरी अहमद रज़ा सरवर सेक्रेटरी असेंबली की हैसियत में अख्तियार संभाले वरता। ऐवान इकबाल में असेंबली सेक्रेटरीट के मुलाजमन के पहुंचण जो हिदायतूं। ज़रिए मूजिब पंजाब असेंबली के स्पीकर के रवैये सबब अख्तियार महदूद करण जो फैसलो कयो वियो। ज़रिए मूजिब रूल्स ऑफ विजिलेंस में ऑर्डिनेंस ज़रिए तरमीमूं कयूं हुयूं। सेक्रेटरी पंजाब असेंबली हाणे कानून वारे खाते की मातहत कम कंदो। पंजाब असेंबली जा समूरा नोटिफिकेशन कानून वारे खाते पारां जारी कया वेंदा। इलेक्शन कमीशन इमरान खान के 2021 के मिल्कियतन जा तफसील जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन मूजिब इमरान खान के 2022 की भेट में 2021 में मिल्कियतन में 6 करोड़ रुपयन का वधिक जो इजाफो थियो ऐं इमरान खान 7 करोड़ रुपयन जो कर्ज भी लाथो। दस्तावेज मूजिब पीटीआई चेयरमैन इमरान खान 14 करोड़ 21 लख रुपयन का वधिक मिल्कियतन जो मालिक है। 2022 में इमरान खान की मिल्कियतन की कुल मालियत 8 करोड़ का वधिक हुई ऐं मथिस 2020 में 7 करोड़ रुपयन का वधिक कर्ज भी हो। उषा बीबी वटि पाकपतन में 431 कनाल जमीन ऐं बनीगाला इस्लामाबाद में 3 कनालन जो घर है। नंढन सूबन में इक्तिसादी जोन मुकम्मल करण संदन पहरी अवलियत है। पाकिस्तान ऐं चीन माज़ी में एक ॿिए सां निभायो ऐं अॻिते भी बेहतरीन कम कंदा। रशिकाई के ख़ुसूसी इक्तिसादी जोन ते चीनी टेक्नोलॉजी में फ़ायदो हासिल करे रहा आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो रशिकाई में तकरीब के खिताब। संदस चवणु आहे त कंहिं बि ख़ुसूसी इक्तिसादी जोन जो संदस पहिरियों दौरो आहे। रशिकाई ख़ुसूसी इक्तिसादी जोन ते तरक़ियाती कम जारी है। चीनी कंपनियों पाकिस्तानी कंपनियों की जदीद टेक्नोलॉजी बाबत सहकार करे रहियूं आहिनि। पाकिस्तान ऐं चीन एक ॿिए जे तजुर्बनि मां फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। इम्पोर्टेड हुकूमत 2 महीनन में तारीखी महंगाई कई। अवाम महंगाई के समुंड में बुड़ी रहियो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त मुल्क हक़ीक़ी आज़ादी लाइ वॾी अहम जिदोजहद करे रहियो आहे। 25 मार्च ते पुरअमन एहतिजाजी मार्च लाइ निकिता हुआ। संदन तैयारी न हुई पर हिन भेरे कॉल ॾींदसि त मुकम्मल तैयारी सां निकिरणो आहे। फरहगोगी के जिक्र ते इमरान खान तड़पे थो पवे। पीटीआई क़यादत के मौक़िफ़ में तज़ाद है। इमरान खान इंतकाम वठण का सवाइ कुछ भी न कयो। सुध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान पंहिंजे ख़िलाफ़ साज़िश के छो लिकायो। इमरान खान परॾेही साज़िश जो शोशो छॾियो। गुज़िरियल हुकूमत करप्शन जा रिकॉर्ड तोड़े छॾिया। इमरान खान मुल्क में डफेड़ पकड़ण चाहे थो। इमरान खान कूड़ ॻाल्हाइण सबबि पंहिंजे मौत पाण मरी वियो। पीटीआई एक भेरो ॿीहर मुबैना अमरीकी साज़िश की जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़न जो मुतालबो करे छॾियो। पीटीआई अगवान असद उमर शीरी मज़ारी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान डीजीआईएसपीआर जे गुज़िरियल ॾींहं वारे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त खेसि सम्झ में न पियो अचे त डीजीआईएसपीआर खे उहा ॻाल्हि करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। डीजीआईएसपीआर पाण चयो त फ़ौज खे सियासत खां परे रखो। सियासतदाननि खे सियासी मामला पाण में डील करण ॾियणु घुरिजनि। डीजीआईएसपीआर हर सियासी मामलनि जी तशरीह करण ज़रूरी न सम्झे। संदन मुतालबो आहे त अदालती कमीशन जोड़ी वञे। ॿुधायो पियो वञे त साज़िश जेकॾहिं हुई त उन में कहिड़ा माण्हू मुलस हुआ। क़ौम जो हक़ आहे त हक़ीक़त ताईं पहुचे। इमरान खान ॿीहर सुप्रीम कोर्ट के ख़त लिखंदो त मामले की जांच कई वञे।
डीजी ISPR हिकु भेरो ॿीहर PTI साज़िश थ्योरी रद्द करे छॾी। इदारनि जी जांच बाद ISPR बयान ॾिनो आहे PTI जो मौक़िफ़ कूड़ो हुजण ते। ISPR जो बयान हतमी आहे, ज़बरदस्ती कूड़ खे सच नथो बणाए सघे। FIA लाहौर मुस्लिम लीग कॉफ जे अॻवान मुनिस इलाही ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जो केस दाख़िल करे छॾियो। FIA अख़्तियारनि जो चवणु आहे त जांच में शाहिदियूं मिलण ते केस दाख़िल कयो वियो। ज़रियनि मूजिबि मुनिस इलाही ख़िलाफ़ मंडी ज़रिए रक़म पढ़े मोकिलण जो इल्ज़ाम आहे। मुनिस इलाही जो चवणु आहे त हू अॻु बि अहिड़ियुनि इंतकामी कार्रवाइयुनि खे मुंहुं ॾेई चुको आहे। नून लीग कुझु बि कनि, उहो इमरान ख़ान सां गॾु बीठल रहंदो। हू शरीफ़नि जी असलियत खे सुञाणनि पिया, उन लाइ कंहिं लालच में न आया। मुनिस इलाही केस ते कावड़ न करे, ही इमरान ख़ान जो तोहफ़ो आहे जेको शुगर इंक्वायरी जे नतीजे में साम्हूं आयो आहे। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इमरान ख़ान जे दौर में मुनिस इलाही जी गिरफ़्तारी जो फ़ैसिलो थियो हो। ही इंक्वायरी उन जे दौर में मुकमल थी हुई। हुननि गुज़िरियल हुकूमत पे तयार फाइल ते कार्रवाई शुरू कई। ही समूरी इंक्वायरी इमरान ख़ान मुकमल कराई, फाइल रखी छॾी हुई। मुनिस इलाही निजी कंपनी ठाही जंहिं समूरा शेयर ख़रीद कया। मुनिस इलाही खे बाज़ तरीक़े सां विहारे काग़ज़ ॾेखारिया वेंदा। केस में ॿिनि ॼणनि नवाज़ भट्टी ऐं मज़हर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सेनेट चेयरमैन सादिक संजानी जी सदात हेठि सेनेट जो इजलास परवेज़ मुशर्रफ जी ॾे वापसी ते बहस। पीपल्स पार्टी जे सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे परवेज़ मुशर्रफ वापसि अचे त ही संदसि घर आहे। सभिनी सां हिकु जहिड़ो रवैयो हुजणु घुरिजे। हू फ़ैसिलो करण वारा न आहिनि। परवेज़ मुशर्रफ ॿाहिरि वियो त खेसि को बि रोके न सघियो। गफ़ूर हैदरी चयो आहे त परवेज़ मुशर्रफ ज़िंदगी मौत जे ॿेवाटे ते आहे। हू जेकॾहिं चवनि त परवेज़ मुशर्रफ वापसि न अचे त उहो मुनासिब न हूंदो। सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त हर शख़्स लाइ हिकु जहिड़ो कानून हुजे त मुल्क अॻिते वधी सघे। डॉलर की कीमत में वाध ऐं रुपए की बेक़दरी जारी। इंटरबैंक में डॉलर की कीमत तारीख़ जे नए बुलंद तरीन सतह ते पहुची वई। फॉरेक्स डीलर्स जो चवणु आहे त इंटरबैंक में डॉलर ₹1.04 महांगो थियो, 206 रुपया 56 पैसनि जो थी। रोडी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़तल, 6 ॼणा ज़ख़्मी। ॿेड़ी चौक ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में वाटाड़ू नदीम जतोई मारिजी वियो। 2 ॿारनि ऐं 1 पुलिस एहलकार समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मिरपुखास में जमड़ाव कैनाल में 5 ॾींहं पुराणो 50 वरनि जे शख़्स जो लाश हथ। पुलिस लाश कढाए इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फोती जी सुञाणप न थी। टंडे आदम जे टहला आबाद वारे इलाइक़े में घर अॻियां बीठल 18 महीननि जो नींगर पुरसरा नमूने गुम। वारसनि खे अगवा जो शक। नासिर रज़ा शाह जे वारसनि मूजिबि नींगर जी गुमशुदगी जो इतला थाणे ते ॾिनो आहे। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां जान जोखे में विझी बढ़ंदड़ ऑयल टैंकर के आबादी खां परे खणी वेंदड़ ड्राइवर जी मुलाकात। बहादुरी जो मुज़ाहिरो करण ते ड्राइवर फैसल तुमगा शजात लाइ नामज़द। वज़ीर आज़म जो चवणु आहे त फैसल बलोच हक़ीक़ी हीरो आहे। हुन पंहिंजी जान ख़तरे में विझी ॿियनि खे बचायो। फैसल बलोच जी हिम्मत खे हू सलाम पेश करे थो।